ठारू शाह खां ख़बर आहे त ठारू शाह वेझो ज़मीन जी तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। दरबेलो में ज़मीन जी तकरार तां गोपांग बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि असलम गोपांग सख़्त ज़ख़्मी थी पियो। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे ठारू शाह खां। ठारू शाह वेझो ज़मीन जी तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो। हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दरबेलो में ज़मीनी तकरार तां गोपांग बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि असलम गोपांग सख़्त ज़ख़्मी थी पियो। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे ठारू शाह खां त ज़मीन जी तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे डीएम सुमरो। जी डीएम तफ़सील ॾिजो। हाँ जी बिल्कुल। ठारू शाह भरिसां अॻोठ गुल मोहम्मद गोपांग में टे जरे ज़मीन जे तकरार तां गोपांग बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। जन त झेड़े दौरान फायरिंग की देवठ दौरान गोलियूं लॻण करे हिकु ॼणो असलम गोपांग जेको आहे उहो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। जंहिंखे गणती जोगी हालत में दरबेलो जे रूरल हेल्थ सेंटर में जेको आहे सो मुंतक़िल कयो वियो आहे। जिथे खेसि तिबी इमदाद जेको आहे सो ॾिनी पियो वञे। जॾहिं त जेको आहे सो ज़ख़्मी जे वारस औरत जेकी आहे अलाह बचाई मसमात उन जेको आहे सो मीडिया खे ॿुधायो आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं। बिरादरीअ जा भाउर जेके आहिनि ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जंहिं तां कोर्ट में असां दरख़्वास्त दाख़िल कराई। जंहिं तां हू मच्छर जी जेको भाउर आहे सोहेल नज़ीर गोपांग जेके आहिनि उन्हनि असांजे मथां हमिलो कयो आहे। ऐं असांजे जेको आहे सो मुंहिंजे मुड़ुस असलम गोपांग खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन जे सां अहिड़ो जेको आहे सो फ़रियाद जेको आहे सो भागूदेरो थाणे ते पिणु कयो आहे। पर पुलिस बासर सां बीठो हुजण जे करे असांजे ख़िलाफ़ उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हिन जो फौरी तौर ते जेको आहे ज़ख़्मी कंदड़ जेके बासर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। न त ॿी सूरत में एसएसपी मुशर्रफ जाफ़ी सां एहतिजाज कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ डीएम सुमरो।